अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जाना व मवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिलना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर दीनिना व नूर महबूबिना व नूर महबूब रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व फ़ुरक़ानिल हमीद व शान हबीबिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना नूरम मुबीना सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना व शफीना व नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जुड़ियाई खावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
कलमो तह करीम ते चिटो चयाई अन मौलाक व अंत महबूबी ये उताई कोई लिखी दिनाई बई सराऊं सैयद जय माणिक मित्र संदो उदाही में सोजरो शर्वेल हिसाब में छदे नावींदो कोई सारो सद कंदो मुझो कयाल के चधणी सुभान अल्लाह अरशन खा अरबी अची वियो फर्शवारन ईद कई सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरशन खा अरबी अची वियो फर्शवारन ईद कई अज करार आयो दिलन खे बेकरारन ईद कई मोहब्बत सा मुझे हबीब दे दुरूद व सलाम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सां वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुअज़्ज़िज़ स्टेज दे विठल उलमाए किराम हुफ़ाज़ किराम ऐं साम्हूं प्यार वारी मोहब्बत वारी इज्जत वारी प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्लाह करीम जल्ल जलालहू व अमन वालहू जे कलाम मजीद फुरकान हमीद मझा मौजू जे मुताबिक आया सगोरी अवां प्यारन जे आलो तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे दुआ फरमायो तो अल्लाह पाक जल्ल जलालहू व अमन वालहू इन आयत करीमा जो सही तर्जुमो सही मफहूम ऐं उन जे मुतालिक जेके ॿ टे ॻाल्हियूं मोहब्बत जूं प्यार जूं चवराए हक़ ऐं सच चवराए ऐं जेको कुझु ही नाचीज़ कम इल्म ॿुधाए ऐं अव्हां ॿुधो पाण सभिनी खे उन जे मथां ॿुधी करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारी जमात सगोरी रबीउल अव्वल शरीफ सफ़र जॾहिं पूरो थियण वारो हूंदो आहे जॾहिं उन जा आख़िरी ॾियारा शुरू थींदा आहिनि आख़िरी ॾियारो शुरू थींदो आहे त हर मोमिन मुस्लमान मोहब्बत वारे जी दिल में मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी खुशी सीनन में घर करे वेंदी आहे ऐं मोमिन मुस्लमान खुश थींदो आहे ऐं चवंदो आहे त आज मीलाद नबी है क्या सुहाना नूर है आ गया वो नूर वाला जिसका सारा नूर है।
मां ते ॻाल्हि खे हलायां थो पर अवां जमायत के मुअद्दबाना अर्ज़ रखंदुसि त ही विच में इलाही जगह खाली पई आहे। इहो महफ़िल जे आदाब खां शेफ़ार आहे, उनजे करे तव्हांखे मुअद्दबाना गुज़ारिश आहे त जेकर मञो त अवांजो कुर्ब थींदो, एहसान थींदो। महिमान जी ॻाल्हि खे इज़त ॾिबी आहे त जेतिरा वेझा थी वेंदो त अवांजो एहसान थींदो। अल्लाह साईं तव्हांजे मथां पंहिंजो रहम ऐं करम फरमाईंदो। अॻिते थी वियो, अॻिते साईं हिते वेठा हुआ, अॻिते थी वियो। मोहब्बत जो अर्ज़ आहे ज़बरदस्ती कहने गाने गाने का तो जेतिरा वेझरा थींदो तेतिरो अल्लाह पाक जी रहमत नाज़िल थींदी, अल्लाह से राज़ी थो ऐं अल्लाह जो हबीब राज़ी थी पवंदो, बेड़ा पार थी वेंदा। प्यारी जमात सगोरी, मोमिनन जो दिलियूं ख़ुशि थी वेंदियूं आहिनि, मोमिन जो दिलियूं बाग बहार थी वेंदियूं आहिनि। जी तव्हांखे स्टेज ते साईं अली गुलाम खां अॻु में हज़रत रोज़े गंज रहमतुल्लाह अलैह जो नकुल मुबारक हदीस मुबारक तव्हांखे मौलाना साहब कंहिं ॿुधाई पे हज़रत उकाशा जे हवाले सां काफ़ी मौलवियुनि जो एतिराज़ हूंदो आहे त बाबा इहा हदीस किथे आहे, कीअं आहे, पर मुंहिंजो ईमान आहे ऐं उम्मीद आहे त तव्हांजो बि ईमान आहे। हज़रत रोज़े गंज रहमतुल्लाह अलैह जे ज़बान मुबारक मां कॾहिं कूड़ निकितो ई कोन्हे को। सभई जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ाहिरी तौर मूं गुनहगार जे अखिर मां भी हदीस कोन गुज़री आहे, थी सके साईं वारनि जे अखिर मां नज़र मां गुज़री हुजे, पर मलफूज़ा शरीफ असांजे लाइ जॾहिं असां पंहिंजे मुर्शिद के हादी ऐं रहबर ऐं पंहिंजो मुर्शिद करीम तस्लीम कयूं था, पोइ इहो असांजो ईमान हुजणु घुरिजे त अल्लाह जो प्यारो दोस्त, अल्लाह जो प्यारो बानो जेको कुछ फरमाईंदो आहे, जेको कामिल वली हूंदो आहे, जंहिंजे ॾिसण सां, जंहिंजे नज़र करण सां अल्लाह यादि अची वञे, त मुंहिंजो ऐं तव्हांजो ईमान हुजणु घुरिजे। हज़रत रोज़े दड़ी रहमतुल्लाह अलैह जी जमात जो ईमान हुजणु घुरिजे त रोज़े वारे सच फरमायो आहे, जॾहिं मीलाद करण वारो मुस्तफ़ा सां गॾु जन्नत में वञी सघे थो, मुंहिंजो हबीब उनजी सिफारिश करे पाण सां गॾु जन्नत में वठी वञी सघे थो, त चंड ॾिसण वारो बि हज़रत रोज़े दड़ी रहमतुल्लाह जे फरमान सां जे ख़ुशख़बरी ॾिए थो त उहो बि जन्नती आहे। सुभान अल्लाह। तव्हां मुबारक जा मुस्तहिक आहियो, तव्हांखे लख मुबारक हुजनि जो अॼु जेके तव्हां घड़ियूं वेठा आहियो, इहे चंद घड़ियूं तव्हांजे नज़र में कलाकनि जा कलाक, 2-3 कलाक लॻनि था, पर मुंहिंजा प्यारा अज़ीज़ दोस्तो, जॾहिं इंसान जूं अखियूं बंदि थींदियूं, जॾहिं जिस्म मां रूह निकिरी वेंदो, साह परवाज़ थी वेंदो, भाइर दोस्त मिट माइट यार संगत साथ अबू अम्मा भेणूं भेनरूं ॻोठ वारा जॾहिं क़बर जे हवाले कंदा, जंहिंमहिल क़बर में तुंहिंजो मुंहिंजो लाश वेंदो, भाइर लतूं ॾेई पूरींदा, दोस्त लतूं ॾेई पूरींदा, जेके दुनिया जे तख़्ते ते हिकु सेकंड जी जुदाई बर्दाश्त कोन कंदा हुआ, उहे लतूं ॾेई जंहिंमहिल दफ़न कंदा, अमाल ॿियो कुझु बि न हुजे, ॿिया अमाल करणा आहिनि, निमाज़ पढ़णी आहे, रोज़ो रखणो आहे, हज ताक़त जे मुताबिक़ करणो आहे, अखलाक सां हलणो आहे, ग़रीबनि मिस्कीननि जी मदद करणी आहे, ख़ुदा जे घर खे आबाद करणो आहे, पर इंसान आहे कमियूं कोताहियूं थियनि थियूं, ग़लतियूं सलतियूं थियनि थियूं। रब पाक जो उहो बानो जंहिंमहिल क़बर में लहंदो आहे, क़बर में लहण शदन लाश ईंदो आहे, त उहो मलाइक जेके वॾनि अखियुनि वारा, अखियूं लाल हूंदियूं, उन्हनि जे हथनि में गुर्ज़ हूंदा, वहशतनाक उन्हनि जी सूरत हूंदी, जॾहिं हू उथी वेंदो, डप में अची वेंदो, त उन जे डप खां अॻु में ई आमना जो लाल मुहम्मद करीम तशरीफ़ वठी ईंदो। जमल मुंहिंजो महबूब तशरीफ़ वठी ईंदो, मलाइक जंहिंमहिल इम्तिहान वठंदा, हू ॾकंदो, मुंहिंजो महबूब रहमतल लिल आलमीन उनजे लाइ फरमाईंदो, ओ मलाइको हिन खे छॾियोसि, ही मूंसां मोहब्बत करण वारो
जह जगह ते मुझो जिक्र हलंदो हो, जह जगह ते मुझी सिफत सना हलंदी ही, जह जगह ते मुझे आमद जो जिक्र हलंदो हो, अल्लाह जी वहदानियत जो जिक्र हलंदो हो, उते शामिल थींदो हो, उन्हें महफिल में शरीक थींदो हो। उन मोहब्बत जे सदके इनके तवा छड़े दियोस। अल्लाह जे तरफा हुक्म थींदो, ओ मलाइको मुझो महबूब जी चवे थी तवा के करणो आहे। सुभान अल्लाह। कब्र में कुर्सी रखबी जदह मुहम्मद मीर जी, कब्र में कुर्सी रखबी जदह मुहम्मद मीर जी, कान हलंदी उत कब्र में मुनकर नकीर जी। सभी मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां जो छा ईमान आ, मुझो महबूब मेहरबानी फरमाइंदो या कोन फरमाइंदो? सुभान अल्लाह। हदीस मुबारक मुके याद अची वई आ। टियों ॾींहुं हिकिड़ो किताब मूं घुरायो लाहौर मां पोस्ट ज़रिए, लुआबे मुस्तफ़ा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लुआब मुबारक, पाण जंहिंखे सिंधी में पाण चवंदा आहियूं थुक, पर अदबन मुस्तफ़ा करीम जी लुआब मुबारक, ज़बान मुबारक जो पाणी उन ते किताब लिखल हुयो। मुझे उस्ताद हज़रत क़िबला मुफ्ती साहब उनजे मथां किरोड़ा रहमत हुजन चो सुभान अल्लाह। मां चवां थो त हज़रत रोज़े वारे जो एहसान, पीसे शाह मर्दान शाह जो एहसान चो सुभान अल्लाह। जामिया राशिदिया ठही दीनी इदारो खोलियो, उस्ताद मोहम्मद साले रहमतुल्लाह अलैह जड़ा कामिल उस्ताद, उस्ताद तक़द्दुस अली रहमतुल्लाह जड़ा कामिल वली उस्ताद हुआ, उनन जा शागिर्द मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जड़ा जवान पैदा थिया। नजरे करम रोज़े वारे दिया, उनजे तबस्सुल सां हजरत मुफ्ती साहब हजरत रोज़े वारे जे फैज़ के कुंड कुर्स में एड़ो पकेड़ो जो हर बच्चे बच्ची दी दिल में रसूलुल्लाह जी मोहब्बत जो रूह भरपूर एड़ो करे चली। मोहब्बत वारे जे दिल मां कदा भी मुस्तफा जी मोहब्बत कदा निकरी न थी सके। क़िबला मुफ्ती साहब जन हिकड़ी हदीस मुबारक बुधाई पे, मुखे ये ज़हन में ख्याल आयो, यार पढ़ी तो कोने का, हां ॻोल्हजे किथे। कुदरत मुझे खुदा जी फेसबुक खोले वेठोस, उन्हें ते किताबन जो इश्तिहार जो आयो, इश्तिहार आयो, मु उन्हें टाइम लोड करे मु मोकलो, एड्रेस मोकली तो बाबा हिन एड्रेस ते किताब मोकलियो। 3 किताब मु घुराया, न लेने मुस्तफा लुआबे मुस्तफा, 3 भी किताब आहे। जब 3 किताब आया, वो किताब लुआबे मुस्तफा वारो जब मु खोलियो, कुदरत मुझे खुदा जी उस्ताद जी दुआ सां उहा सागी गाल निकरी आई, जेका मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो। उहा हदीस मुबारक निकरी आई। मुझो मोचो वाह मुझा उस्ताद, तुझे मथा अल्लाह जो रहमत हुजन, तो जेड़े जवान जे सदके असां गुनाहगार जो मुर्दा दिलियूं ज़िंदा करे छॾे। हाणे सलात पढ़ तोखे ॿुधायां, पोइ पंहिंजे मौज़ू ते हलूं पिया। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। मोहब्बत सां वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक में वो अल्लाह जो कामिल वली लिखे थो, चवे तो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एकड़ो सहाबी सगोरो गुजारे हो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन उनजे गुस्ल कफन जो बंदोबस्त कयो
आमना जे लाल अड़ियन जे आधार यतीमन जे यार मिस्कीन जे मददगार गमगीन जे गमखार मुझे बिछड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ओ सोना अबू बकर उमर उस्मान अली बिलाल अनस अबू हुरैरा जदा सुन के वेजारे तैयार करे जनाजे जे ला मुखे बुधाए जो मुझे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुधायो मुझा महबूब तुझे यार जो जनाजो तैयार आहे मुझे हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जनाजे में शरीक थिया रहमत वारे नबी फरमायो तुझे मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ओ मुझा अदा का शागिर्द जो जे कल उस्ताद जनाजो पढ़ाए वो शागिर्द केडो भागन वारो होंदो आ का गरीब जो जे कल जनाजो को आलिम पढ़ाए तो ओ गरीबन जे ला चवंदा यार गरीब होयो पर भाग भलो होयो जो जनाजो मौलाना अली गुलाम पढ़ायो आहे ओ केडो ना भागन वारो होंदो शख्स जन जो जनाजो पंजो मुर्शिद करीम पढ़ाए उन्हें का वधी के भी केड़ी सादत होंदी आ जन जो जनाजो आमना जो लाल पढ़ाए तो उन्हें जो केड़ो भाग होंदो मुझो महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ब मौलवी साहब सामू खिलन था वेठा बेहतर आए या उठी वजन महफिल मां सुठी गाला सलात मुझे हबीब दे बुलंदा वासन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेमल तवान के कब्र में लाहन जी कयो तवा मुखे बुधाए जो उनके जेमल कब्र में लाहन जो इरादो फरमायो जो सुभान अल्लाह मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पान उन कब्र मुबारक में लथा लहण का बाद में मुझो महबूब पलथी हणी हुन कब्र जे अंदर वेठा मुझे महबूबन फरमायो ओ मुझा प्यारो हिन जे लाश के लायो जल जिस्म मुबारक जो सहाबी सगोरे जो एठ लातोयो वाह रहमतल लिल आलमीन तुझी रहमत ता कुर्बान वंजे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनके पंजी झोलीअ में हुन जो कंध रखियो आ जो सुभान अल्लाह मुझे महबूबन उनजी पंजी झोली मुबारक में उन जो कंध मुबारक रखे पंजी लुआब मुबारक पंजी फेन मुबारक कढे मुझे हबीबन जे मलों जे चेहरे मुबारक ते उनजी ज़ुबान ते हैया तो अबू बकर का रोयण अचियो जो सुभान अल्लाह हजरत उमर साईं का रोयण अचियो सहाबन जो तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन फीन जे हणन जो मकसद चाहे हिन के जो वासो तवा पंजी लोआ मुबारक चेहरे ते हणन जो मकसद चाहे रहमत वाले नबी फरमायो कब्र जो अजाब दुखियो आ कब्र जो अजाब होल डाका मुझा अजीज दोस्तों मुझे महबूब फरमायो कब्र में हिन के जमल पूरे पान निकरदासी जमल मलाइक इदा इन फीन जे सदके अल्लाह माफ करे मुझे यार के जन्नत में रवानो फरमाए चली दो सभी चो सुभान अल्लाह जोर सा चो सुभान अल्लाह मुझा प्यारा अजीज दोस्तों उन हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब मुबारक जो इहो कमाला मुझे मुस्तफा करीम जे उन वात मुबारक जे पानी जो इहो कमाला एकड़े जर्रे पानी जो इहो कमाला तो उन मुझे महबूब के अल्लाह पाक सरापा पैर नखा वठी मथे ताई सरापा मोजज़ो बनाए दुनिया जे तख्ते ते रवानो फरमायो आए शुक्र अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे शुक्र अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे दिलदार घर आयो मुझे महबूब यार आयो मुझे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा प्यारा जी दोस्तों, मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशी, मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ, मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स शरीफ, मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे खुशी में जेको कुछ तव्हां कयो आहे, इहो अॼुकल्ह जो दौर कोन्हे को। हजरत आदम अलैहिस्सलाम अञा पैदा थियो ही कोने को। अल्लाह पाक पंहिंजे हबीब के आदम अलैहिस्सलाम खां अॻु में पैदा फरमाए। मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो इंतजाम रब करीम अॻु में फरमाए। सवा लख नबियन के रवानो फरमायो, ओ प्यारा आदम जी मुझा मौला वञ दुनिया जे तख्ते ते तोखे नबूवत जो ताज पारायां थो, पर आखिरी नबी रहमतल लिल आलमीन तुझे पुठीअ मां ईंदो, तू उन जो ज़ाहिरी अब्बो बनबे। पर ॻाल्हि ॿुध, जॾहिं पंहिंजी क़ौम खे चवी मुंहिंजी वहदानियत जो ज़िक्र ॾिजां, मुंहिंजी उनखे तौहीद जी तूं बयान कजां, मुंहिंजी अकेलाई तूं उन्हनि खे बयान कजां, मुंहिंजूं वसफ़ूं बयान कजां, लेकिन ए प्यारा आदम उन सां गॾो गॾु मुंहिंजे मिठड़े मुहम्मद करीम जो भी ज़िक्र कंदो रहिजा। तव्हां काफ़ी दफ़ा आलिमन खां ॿुधो आहे, काफ़ी दफ़ा बुज़ुर्गन खां, दरवेशन खां, वलियन खां, फ़कीरन खां तव्हां ॿुधो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जंहिंमहिल अल्लाह पाक उनजे जिस्म जे अंदर रूह मोकियो, रब करीम उनखे जन्नत में रहायो। जन्नत में रहण खां हज़रत आबाद में हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक दुनिया जे तख्ते ते रवानो फरमायो। दुनिया जे तख्ते ते लहंदे 350 साल रोईंदो रहियो, अर्ज़ कंदो रहियो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना वतरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाह साईं दरबार अक़दस में अर्ज़ कंदो रहियो, 350 साल रोईंदो रहियो। अखियुनि मां एॾो पाणी हलंदो हुयो जो बुज़ुर्ग लिखनि था त पाणी वही हलंदो हो, जानवर पाणी पीअंदा हुआ। रुगो हिकिड़े दाणे खाइण जे करे रब करीम नाराज़ थी पियो। आदम अलैहिस्सलाम दुनिया जे तख्ते ते रवानो थियो। ओ मुंहिंजा प्यारा मिठा मुस्लमान भाउ, मुंहिंजे हबीब जे मथां कलमे भरण वारा, मुंहिंजे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े हज़रत मोहम्मद राशिद रोज़े दणी रहमतुल्लाह अलैहि जा फ़कीर, थोरो असां भी तव्हां पाण पंहिंजी दिल खां फ़ैसिलो वठो। हिकिड़े दाणे खाने जे करे अल्लाह पाक पंहिंजे नबीअ के जन्नत मां रवानो फरमाए, दुनिया जे तख्ते ते रवानो फरमायो आहे। 350 साल रोईंदो रहियो आहे हिकिड़े दाणे जे खाइण जे करे। हाणे अव्हां ऐं तव्हां हिक ॿिए जो पाण दिल खां हिसाब वठो। असां केतिरो पंहिंजे रब खे नाराज़ कयो आहे, असां खां निमाज़ हली वई, असां खां नेकीअ जा कम हलिया विया, असां भाइरनि जा सुहिणो सलूक करण छॾे ॾिनोसीं, अबे जो अदब असां खां वियो, अम्मा जो अदब असां खां वियो, भाइरनि जो अदब असां खां वियो, पाड़े जो अदब अखलाक असां खां वियो। असां दिलमान जे अंदरि पंहिंजा किला कलमा ॻाल्हायूं पिया। ओ मुंहिंजा अब्दा, मुंहिंजे हबीब जे मथां कलमे भरण वारा जहां कलमो भरियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहा भलारी उम्मत जेको मुंहिंजे हबीब जे मथां कलमो भी भरे, उन खां पोइ बि जेकॾहिं पंहिंजे रब करीम खे यादि न करे, पोइ इहो कसूर असां जो आहे। तॾहिं पोइ मुसीबतूं नाज़ुल थियनि थियूं, तॾहिं ही अज़ाब नाज़ुल थियंदा। पर आउं चवां थो, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जमाअत खे मां चवां थो, अॼु बि जेकॾहिं दुनिया जे माण्हुनि जे अॻियां हथ टंगिया, असांखे ख़ैरात मिले, असांखे कंबल मिले, असांखे तंबू मिले, असांखे राशन मिले, पर आउं चवां थो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि अॼु बि ज़िंदा करामत आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, रोज़े वारे जी जमाअत कंहिंजे अॻियां हथ न टंगियो आहे। अब गलत हो जाते इते जो चई सघो था।
चवंदो अॼु बि जेकॾहिं इज़त ऐं मक़ाम मर्तबो आहे कंहिंजे अॻियां असां हथ न टंगियो आहे इहा शाह मर्दान शाह पीर साईं छटदड़ी रहमतुल्लाह जी करामत आहे। उहो वक़्तु बि हुयो जेकॾहिं असीं पिनण जे लाइ शुरू थियो आहे असीं हक़दार हुआसीं पर न शाह मर्दान शाह अहिड़ी पंहिंजी फरासत सां अहिड़ी पंहिंजी दूर अंदेशी सां असांजे मथां नज़र फरमाई जो असांखे अर्श इन फर्श खां अर्श ते पुॼाए छॾियो आहे। वदा जेकर रब खां परे थियूं जेकर रब करीम जी इबादत न कयूं पंज वक्त नमाज न पढ़ूं वक्त ज़िक्र न कयूं पोइ इहे असांजूं ग़लतियूं आहिनि असांजूं कोताहियूं आहिनि असां में खामियां आहिनि। शाल रब जे दर दुआ घुरूं त रब करीम पंहिंजे इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़ोर सां आमीन त चओ यार आमीन त को पैसनि जी कान्हे ज़ोर सां चओ आमीन। दुरूद मुझे हबीब दे बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जो प्यारो नबी हजरत आदम अलैहिस्सलाम याद आए बाबा। हजरत आदम अलैहिस्सलाम 350 साल रोईंदो रहियो पंहिंजी हिन सिंध खां समुंड जी पटी बदींदी घटे जी बदी पटी रही समुंड जो किनारो रही जंहिंमहिल बैतुल्लाह शरीफ मके में पहुचे थो बैतुल्लाह जो तवाफ करे पियो रब करीम के अर्ज़ पियो करे मुंहिंजा मौला मुंहिंजे ख़ताउनि खे माफ़ फरमा। अल्लाह साईं जे तरफां इल्का थियो फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालहु बेहद पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह से फरमायो मुझा महबूब जब पंहिंजी जाननि ते ज़ुल्म कयो आहे तो हबीब जे दरवाज़े ते अचनि जो सुभान अल्लाह। मूं अल्लाह खां जेकॾहिं माफ़ी घुरण था चाहिनि मुझा महबूब तुंहिंजे दरवाज़े ते अचनि तुंहिंजे वसीले सां दुआ घुरनि तूं बि उन्हनि जे लाइ सिफारिश कर त मां रब मेहरबान आहियां। अल्लाह जे तरफां इल्का थियो मुझे करीम रब जे तरफां जबल मेहरबानी वतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन रब करीम जे तरफां जबल कलमन जो इल्का थियो ज़हन खुलियो जो सुभान अल्लाह। याद गाल अची वी 350 साल वारी पुरानी गाल याद अची वई ज़हन घुमियो सोचे यार उन हबीब जो वसीलो छो न ॾिया उन हबीब जो नालो वठी छो न रब करीम के अर्ज़ कयां छो न अल्लाह के अर्ज़ कयां तो मुझा करीम रब आमना जे लाल जे सदके में मेहरबानी फरमा। अल्लाह से के अर्ज़ की मुझा मौला अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि हबीबिक मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा मौला मुझा करीम रब मुझे मिठड़े मुहम्मद करीम जे सदके में मुझे मथा मेहरबानी फरमा। ओला नबी मैसर जो शेरान गालमन चे तो रब रिझाइण सबलो आ तो सुभान अल्लाह रब रिझाइण सबलो आ पर बांध गिची गल पाए अदा मेड़ दई महबूब मुहम्मद परवर के परचायदा। मुझे महबूब करीम रब्बुल आलमीन फरमायो ओ प्यारा आदम पहिरा पहिरा तू मुखे इहो ॿुधा कैफ़ अरिफ़्तु मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ प्यारा आदम ने खबर मुझे हबीब के तो सुना तो किया
मुझो हबीब त अञा आयो ही कोने को अञा तू हिकड़ो आई बी हवा वा अञा तू मखलूक अगते पैदा ही कोन कया छा गाला तोखे की खबर पईया हजरत आदम अलैहिस्सलाम तो अर्ज करे मुझा मौला जं टाइम तो मुझे जिस्म जे अंदर रूप क्यों हुयो मु अखियूं खोलियो हुयो अखियूं खोलण खां पोइ अर्श जे कुंडन ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर सा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो जद्दे अमजद हजरत आदम अलैहिस्सलाम जे मन ये जो मुझा मौला तुझे अर्श जे कुंडन ते सुने हबीब जो नालो तुझे नाले सा गद दिठम मुझा मौला मुखे यकीन थियो जेको पंजे नाले सा गद पंजो नालो रखियो तस त मुखे यकीन थियो त इन खां वधीक प्यारी हस्ती आहे कान का अल्लाह से फरमायो सदक या आदम ओ आदम तो सच चयो आ पर प्यारा गाल बुध यो महबूब जे कदम मां पैदा न कया सुभान अल्लाह चो यो हबीब जे कदम मां पैदा न कया आसमानन के भी पैदा न कया जमीनन के भी न पैदा कया न वणन के पैदा कया अर्शो कुर्सी लो कलम आब से जन्नत जहन्नम मलाइक वगैरह जेका कुछ हदीस में लिखला मुझा मां प्यारा आदम काब शे पैदा न कया ऐ प्यारा आदम तोखे जे मुंह छायो आ तोखे सोहणी सूरत दिनी आ तोखे सोहणो जवान करे मोकलियो आ तुझे नस्ल मां अगते इंसान इंदा ओ प्यारा आदम गाल बुध मु तोखे नबूवत जो ताज उन आमना जे लाल जे सदके में पारायो आए ओ प्यारा आदम गाल बुध मां पांजो रब हुजण भी इन मिठड़े मुहम्मद करीम जे सदके में कयो आए ओ प्यारा आदम गाल बुध यो हबीब पैदा न कया का शय पैदा न कया मां पांजो रब हुजण भी पैदा न कया जाहिर न कया अल्लाह पाक फरमाए तो प्यारा आदम गाल बुध मु तो सा राजी थियुस पर एड़ो राजी थियो आया जो तुझे मथा नबूवत जो ताज भी रखिया तो आई 1.25 लाख नबी भी तुझी औलाद मां ईंदा पर प्यारा जे कदा अज जे कदा एड़ी दुआ घुरिया ये चविया या इलाहल आलमीन मुखे इन मुहम्मद करीम जे सदके में मुझे महबूब जी पर पंजी सजी मखलूक के मां फरमा त प्यारा आदम दुआ तुझी मुस्तफा जे सदके में रद्द कोन कया न वहाबी हुजे न शियो हुजे न कायदानी हुजे न काफर हुजा सब इंसान मुसलमान हुजन मुझे महबूब जे मता कल में भण वारा प्यारा मुसलमान हुजन सुभान अल्लाह सो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अजा 25 मिनट थिया मुखे तकीर कंदे तवा हीरे ताजी बैटरी डाउन थी वण सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह तो भला पीर से नारो हण तो भला खबर तो वे ता जिंदगी जी अञा मोहब्बत सां वाली आवाज़ सां एक मोहब्बत जो वाक़ियो ॿुधाए तो मुझे महबूब जे मथा सलात पढ़ण में केॾो फ़ाइदो मिले थो छो तो मुझे महबूब जे मिलाद में सलात शरीफ जो जिक्र कजे मुझे महबूब जे आमद जो जिक्र कजे तो बेड़े ही पार थी वेंदा सलात मुझे सोने नबी जी दवा भी आहे दुआ भी आहे सलात मुझे सुने नबी जी दवा भी आहे दुआ भी आहे कटे समूर मलाइकन सा जे पाण पण दो खुदा भी आहे सुभान अल्लाह एकड़ो अल्लाह जो कामिल वलिया जंजो नालो अबुल अब्बास सब जो रहमतुल्लाह अलैह
काफ़िले सां गॾु मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महबूब मुल्क जे लाइ ॾिसण जे लाइ हज जो रुकन अदा करण जे लाइ यारा रवानो थियो आहे काफ़िले वारनि सां। मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखड़ियन जा। चो आमीन। अल्लाह ॾेखारी दो महबूब जो मुल्क, चो आमीन आमीन। एड़ी भलाई थी वञे जो सभिनी जे लाइ करम नवाज़ी थी वञे, बेड़ा पार थी वञे, सभु मदीने में गॾिजी हली महबूब जो मुल्क जो दीदार कयूं, बैतुल्लाह जो हज कयूं त बेड़ा ई पार थी वेंदा। मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखड़ियन जा। सख्ती सी रस्म रजी, चो सुभान अल्लाह। सख्ती सी रस्म रजी अरबी जाम अकार चो पोइ भली मार लहन उजागा अखड़ियन जा। चो मौला हथ मथे बात चो मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखड़ियन जा। मुझो मुर्शिद करीम पीर से सूरे बादशाह सैयद सिबगतुल्लाह शाह जो सुभान अल्लाह पान फरमायो जिंदगी में का पुछो ॾियो ख़बर तव्हां खे कॾहिं ख़ुशियूं बि नसीब थियूं आहिनि। हज़रत सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हाओ ॿ ख़ुशियूं अल्लाह मूंखे अहिड़ियूं नसीब फरमायूं जेके कॾहिं मिलियूं ई कोन आहिनि। मुझे महबूब मुर्शिद करीम फरमायो हाओ मदीने शरीफ जो सफर पे कयो मुझो सुभान अल्लाह। मक्के जे सफर ते रवाना हुआसीं। हितां हलंदे हलंदे मिस्र में असांजी उते स्टे थई आहे। उते असीं मिस्र में रहिया आहियूं। उते अल्लाह जो बानो हिकिड़ो कारी हुयो। उन जे महिल क़ुरान जी तिलावत कई त वास मुझो वार वार ख़ुशीअ में कुॾण लॻो। जंहिं महिल चई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन अलहम्दु पढ़ण खां बाद में अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। हज़रत सूरे बादशाह फरमाइनि था खुदा जी ज़ात जो कसम आहे एड़ो क़ुरान जेको कारी पढ़ी ॿुधायो एड़ो कंहिंजे ज़बान खां ॿुधो ई न आहे। सुभान अल्लाह। सवाल करण वारे चयो दे ख़बर ओ सोना सूरे बादशाह बी खुशी तव्हां खे कीअं मिली कॾहिं मिली। पाण फरमाइनि था बी खुशी जंहिं मिस्र खां हलंदे जंहिं असां मदीने पाक में पहुचण वारा हुआसीं तुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक जूं नेनूं जंहिं मूंखे ॾिसण में आयो त जेके ओठी हुआ जन ओठनि ते जत सां सुहार हुआ जंहिं उन मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते जंहिं नीलुनि ते नज़र पिया चवनि पिया हू मुनारा मीर जा अॼु कया ओठनि इशारा हू मुनारा मीर जा। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज़ के हज़रत अबुल अब्बास वो भी काफ़िले वारनि सां गॾिजी मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते हाज़िरी ॾिनी आहे। उन टाइम ते जंहिं महिल पंहिंजे ॻोठां निकितो हुयो का ॻोठ जे दोस्त माइट कहते हो यार जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते पहुची तू भी सलाम पेश कंदे पर मूं मिस्कीन जे मथां तरफ़ां जेकर सलाम पेश करी त तुंहिंजी महिरबानी थी वेंदी। मुंहिंजे तरफ़ां सलाम अर्ज़ रखजा
हू मुझे महबूब जे में रोज़े मुबारक में हाज़िरी ॾे 2-3 ॾींहंनि खां पोइ रवानो थियो जंहिं जॻह ते उन्हनि जा उठ हुआ जंहिं जॻह ते उन्हनि जो सामान हुयो मदीने खां 8 किलोमीटर तक़रीबन ॿाहिरि हुयो उन जॻह ते जेमल पहुता हुन अबुल अब्बास के ॻाल्हि यादि अची यार मूंखे फलाणे माण्हू फलाणे दोस्त मूंखे महबूब जे मथां सलाम अर्ज़ करण जे लाइ चया हुआ उहे मूंखे विसरी विया आहिनि पंहिंजे काफ़िले वारनि खे चई ॻाल्हि ॿुधो 2-3 कलाक तरसो मां वापसि वञा थो महबूब जे रोज़े मुबारक ते सलाम पेश करे मां वापसि अचां थो पोइ गॾिजी था हलूं उन्हनि चयो न यार 8-9 किलोमीटर जो पंधा देर थी वेंदी असीं रवाना थियूं था ओ अबुल अब्बास तो चवे वदा जेकॾहिं तव्हां वञो था त महिरबानी कयो भला ही मुंहिंजो उठ बि पाण सां कायो वञो पोइ मां ॼाणा मुंहिंजो हबीब ॼाणे चओ सुभान अल्लाह मुझो हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते वापस आयो आ 3 पारी नमाज अजी पढ़ी तो सुभान अल्लाह मुझे महबूब जे रोज़े मुबारक ते सलाम पेश कयो आ हजरत अबू बकर सिद्दीक ते सलाम पेश कयो आ हजरत उमर फारूक ते सलाम पेश कयो आ चवे तो मुझा महबूब तवां जे मथा सलाम तवां जे यारन जे मथा सलाम पेश करण का बाद में मगरिब नमाज पढ़ी आ मगरिब नमाज का बाद में वरी सलाम पेश कयो आ इशा नमाज का बाद में सलाम पेश करे जेके मस्जिद नबवी में वेठा हुआ उन्हनि खे चई यारो ॻाल्हि ॿुधो और सगोरो को सुभाणे मके वेंदड़ काफ़िलो हुजे तव्हां मूंखे ॿुधाइजो उन काफ़िले वारनि सां मंगरजी वेंदुस पर उन मां कंहिं बि जवाब कोन ॾिनो मायूस थी सुम्ही रहियो आहे जेको नसीब हूंदो रात थई आहे भाग खुलियो आहे अड़ियन जो आधार आयो आहे नसीबन जो वारो वरियो आहे मिस्कीन जो यार आयो आहे बिनी जहान जो सरदार दीदार कराइण जे लाइ तशरीफ थी आयो आहे मुंहिंजे महबूब सां गॾु अबू बकर सिद्दीक बि गॾु आहे पंहिंजा यार बि गॾु आहिनि अच्छी मुझे महबूब मथा जेमल सलाम कयो आ वालेकुम सलाम हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला ने फरमाइन था ओ मुझा प्यारा हबीब ही अब्दुल अब्बास पंहिंजे फलाणे यार जा सलाम विसरी विया हुअस उहे वापसि सलाम ॾियण जे लाइ हाज़िर थियो आहे मुझा महबूब तव्हां क़बूल भी फरमाया आहिनि रहमत वारे नबी फरमायो ओ अब्बल वफा तुझू मेहरबान हो मुझे महबूबन के अर्ज कई ओ मुझा महबूब मुझो नालो अब्दुल अब्बास आ अब्दुल वफा मुके तवा छो था चो रहमत वारे मुस्कुराए फरमायो ओ अब्बास तो खां वधीक वफा जो वरी अब्बो केर तो थी सके जो तो पंहिंजे यार जा सलाम वफादारी करे ॾेखारे पुछो न मो तो कर तव्हां त तूं अब्बल वफा आही मुझे महबूबन फरमायो हाने दे खबर छा ॻाल्हि आहे अर्ज़ थो करे मुंहिंजा महबूब तुंहिंजो मदीनो छॾण मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे पर मुंहिंजा महबूब तुंहिंजे हुकुम सां हज जो रुकन मूंखे अदा करणो आहे हाणे की कया मुंहिंजा महबूब रहमत वारे नबी फरमायो जी तूं चवी थी कजे रहमत वारे नबी जे क्या ख़ामोश आहे वाह रहमत वारा नबी मुझे महबूबन कुलन जे मथा ही हथ रखी डोरन में जेमल हथ विझो आ मुझे महबूब झटको ॾिनो आ त बैतुल्लाह में पहुची वियो आहे सुबुह थई आ उहे काफ़िले वारा बि कुदरत मुझे खुदा जी 2-3 ॾींहनि खां बाद में जेमल पहुता ॾिठो त यार अबुल अब्बास असां खां अॻु में वेठो आहे हैरत में पइजी आहे छा ॻाल्हि आहे छा थियो आहे कीअं असां अॻु में पहुता आहियूं यार तव्हां बेवफा आयो पर आमना जो लाल वफादार आहे शुक्र कर महेसर शफादार मिलियो पको साथ दीदड़ वफादार मिलियो शुक्र कर महेसर शफादार मिलियो
पको सौत रींदड़ वफादार मिलियो गुलाम नबी चए खुशी थी वतन में गुलाम नबी चए खुशी थी वतन में मुझो मुस्तफा पाक पदरो लखन में जिए गुल गुलाबी असुणो गुलन में जिए गुल गुलाबी असुणो गुलन में मुझो मुस्तफा पाक पदरो लखन में। मुझे हबीब दे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो जिक्र अल्लाह पाक पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे जो सुभान अल्लाह। अब आप ॿुधंदो न मुंहिंजे हबीब जो मिलाद जेको कावड़ जी आयो आहे उहो मथे खणे भला सभई राज़ी आयो न राज़ी आयो तो जोर सां चओ सुभान अल्लाह अञा अञा जोर सां चओ सुभान अल्लाह। भला केस ते वेंदो अध कलाक कलाक 5 कलाक घरां सब मोकलाए आया आयो इंशाअल्लाह रब करीम जेको चवरायो अवां प्यारन जा अर्ज कुछ मोहब्बत जे दायरे जे अंदर इंशाअल्लाह ताला अल्लाह राजी अल्लाह जो रसूल राजी रोजे वारो राजी सबनी जा बेड़े के पार थींदा। सलात शरीफ पढ़े वाला आसा पढ़ तो कुरान मां तो के बुधाए त अल्लाह पाक पंहिंजे हबीब के रवानो फरमायो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद शरीफ बयान तो फरमाए आदम अलैहिस्सलाम आयो चई मुझो महबूब ईदो जो सुभान अल्लाह। हजरत मूसा अलैहिस्सलाम आयो पंहिंजी कौम के चई तो मुझो असां जो हबीब आखिर में ईंदो जो सुभान अल्लाह। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला रब करीम जी दरबार में अर्ज कयो रब्बना वब्अस फीहिम रसूला मुझा मौला बैतुल्लाह के मुंह तैयार करे छड़ियो आ। रब करीम फरमायो मजदूरी घुर मुझा मौला जेका मजदूरी घुरंदस उहा तोखे ॾियणी पवंदी। अल्लाह से फरमायो मुझा महबूब ओ इंसान बेवफा वा जेको फिरी वेंदो आ मां रब करीम वफादार करीम आया जेको चवंदे मां तोखे ॾींदुसि। अल्लाह से जी दरबार में अस्की मुझा मौला रब्बना वब्अस फीहिम रसूला मुझा करीम रब जेको आखिरी नबी रहमतल लिल आलमीन दुनिया जे तक ते रवानो फरमाई दे उह मुंहिंजी औलाद मां अचे तो जो एहसान थी वेंदो। अल्लाह सही के अर्ज कई मौला दुआ कबूल कई इब्राहिम बियो गुर मुझो महबूब मिली वियो हाणे बे का शय जी जरूरत ही काने का। हजरत इस्माइल अलैहिस्सलाम उन्हें मुझे महबूब जो जिक्र मिलाद गाइंदो वियो हबीब ईंदो। ईसा अलैहिस्सलाम इस्मुहु अहमद मुझो महबूब उनजो नालो अहमद। कुरान शरीफ में सूरत सफ में 28वें पारे में अल्लाह से फरमायो हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम के खिताब फरमायो आखिर में उनजो नालो भी ॿुधाई अहमद जो सुभान अल्लाह। ॻाल्हि अची वई आहे त ॿुधाए छॾे जो सुभान अल्लाह। खुशामत कोन तो क्या अल्लाह पाक मुखे पनाह में रखंदो पंहिंजे हबीब जे सदके में। असांजे यार दोस्त बहास प्यारे साथी हिन मोहम्मद हसन के अॻे साल दुआ घुरी सी रब मेहरबानी तई अल्लाह साईं हिन मीलाद जे सदके उनखे पुटड़े जी दौलत नसीब फरमाई। नालो रखीस अहमद मुस्तफा। चो चो सुभान अल्लाह। छो तहां के औलाद काने का जो खुश थी चो सुभान अल्लाह। शादी जन न कई आओ पंहिंजे नसीबन ते रोज न कई आ तो उहे भला सुभान अल्लाह चओ। ॿियनि छड़नि जे लाइ दुआ घुरूं था अल्लाह से उन्हनि जा बि लाया सजाया जल्दी कर दो चो सुभान अल्लाह। हाणे कुझु जाॻिया आयो इन मिठड़ी ॻाल्हि ते इन महबूब जे मीलाद जे सदके में हाफिज साहब के अल्लाह से पुटड़े जी दौलत सां नवाज़ियो आ।
उन जे लाइ दुआ घुरो त अल्लाह पाक उनखे नेक सालेह बनाए ऐं अॻिते हली आलिम ऐं हाफ़िज़ थिए त हिते तव्हां वटि ख़िताबत करे सभिनि जा ॿेड़ा ई पार थी वेंदा। उम्मीद सुठी रखिजे, गुमान सुठो रखिजे, अल्लाह पाक मेहरबान आहे। वरी अॼु अर्ज़ कई साईं मुंहिंजो शायदि भाइटो या सोट चई उनखे औलाद कान्हे का, उन जे लाइ दुआ करो। आहे हमरा फौज में, हाणे मुंहिंजो हमरा फौज में औलाद किथे थींदी, दुरूद मुक़द्दस पढ़नि ॿई ॿेड़ा ई पार थी वेंदा। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। आज़माए नुस्खो ही गुनहगार गंदो फ़कीर तव्हांखे ॾेई थो वञे। आज़माए नुस्खो दुरूद मुक़द्दस चंड जे पहिरीं तारीख़ खां पहिरें जुमे खां पढ़णु शुरू करे, पोइ जेतिरा दफ़ा आहे वॾो हिकु दफ़ो पढ़े, 7 दफ़ा पढ़े खीर ऐं माखी गॾाए पीए, इंशाअल्लाहुल अज़ीज़ उनखे अल्लाह पाक पुट जी औलाद वारी नेमत सां नवाज़ींदो। फ़कीर जो आज़माए नुस्खो आहे। अल्लाह पाक मूंखे 2 पुटनि जी दौलत नसीब फरमाई आहे। मुंहिंजे हबीब जे मथां दुरूद पढ़ण सां इंशाअल्लाह ताला भलाइयूं थी वेंदियूं। तो मुझे गाल पे अर्ज के मुझा जी दोस्तों, 1.25 लाख नबियन मुझे महबूब जो जिक्र कयो जो सुभान अल्लाह। जॾहिं मुझो महबूब दुनिया जे तख्ते ते तशरीफ थी आयो, अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ईअं कोन फरमायो तो मुझो महबूब आयो आ, पर ईअं कोन चई त अञा ईंदो। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नासो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। बेहद अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद याने मिलाद शरीफ जो जिक्र तो फरमाए, कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद शरीफ जो जिक्र तो फरमाए, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। बेहद अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जिक्र तो फरमाए, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बेहद अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे के वसफ़न सां आमद जो जिक्र तो फरमाए, या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे आमद जो जिक्र तो फरमाए ऐं असीं छा था चऊं, अॼु जाम मुहम्मद जाओ आ, अॼु जाम मुहम्मद जाओ आ, सखी शाह अरब मझ आयो आ, अॼु जाम मुहम्मद। शहर मके मंझ शादियूं थियूं, वाह वाह मुबारक आबादियूं थियूं। मुस्तफ़ा जे सदके बेड़ा पार थिया या कोन थिया? सभई ज़ोर सां ॿुधायो, मुस्तफ़ा जे सदके बेड़ा पार थिया या कोन थिया? शहर मके मंझ शादियूं थियूं, वाह वाह मुबारक आबाद थियूं।
मौला सारे आलम ते इमदादियूं थियूं सारे आलम ते इमदादियूं थियूं मौला रहमतुन जो मीह वसायो वा अज जाम मोहम्मद चो चो अज जाम मोहम्मद जंहिंखे महबूब सां मोहब्बत आहे उहो चवे अज जाम मोहम्मद जाओ आ सखी शाह अरब मंझ आयो अज जाम मोहम्मद सलात पढ़ तो के अम्मा आमना जो मुख्तसर हवालो ॿुधाए छॾियईं सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अम्मा आमना जो सुभान अल्लाह वाह रुतबा तेरा सैयदा आमिना हर कंहिंखे बच्चे के पंहिंजी अम्मा ते नाज़ हूंदो आहे पंहिंजे अबे अम्मा सां मोहब्बत करे पर चवां थो वाह महबूब तुंहिंजी अम्मा आमिना जो सुभान अल्लाह वाह रुतबा तेरा सैयदा आमिना गोद तेरी में आया हबीबे खुदा मुझो महबूब अम्मा आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शिक में अतर में जब रजब जे महीने में तशरीफ वठी तो अचे मुझो महबूब संजरियो आ हेदा अल्लाह पाक पंहिंजे हबीब जी अम्मा जे मथा दुनिया जा वज़न बार लाहे छॾिया आहिनि दस्तूर ईअं आहे त माई के जमल हमल थींदो आहे उनके पोइ मुख़्तलिफ़ ओघरायूं ईंदियूं आहिनि दिल ख़राब थींदी आहे हाँ कचो थींदो आहे मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़्वाहिश थींदी आहे उनजो पेट बि वधंदो आहे उनखे चकर बि ईंदा आहिनि मथे में सूर बि थींदो आहे अखियुनि जे अॻियां अंधारी बि महसूस थींदो आहे छो त उन ॿार जे संजरण जे करे पेट में बि सूर थींदो आहे मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं थींदियूं आहिनि इहो कानून आहे हिकिड़ो पर ही आम माई भी या मुस्तफा जी अम्मा और आहे अम्मा आमना थी फरमाए मायन जा पेट वॾा थी वेंदा आहिनि पर मुस्तफा जे सजण सां मुंहिंजो पेट ओड़े जो ओड़ो हुयो जो सुभान अल्लाह अम्मा आमना थी फरमाए मुझो महबूब जन शिक में अतहर में आया अग में असां खूह ते वेंदियूं हुयूंसीं पाणी भरण जे लाइ लोल सां पाणी कढंदियूं हुयूंसीं तकलीफ़ थींदी हुई पर जरा आमना जो लाल अम्मा थी फरमाए मुझो महबूब जन पेट मुबारक में तशरीफ वठी आया खूह ते दोस्तनि सां ॻोठ जे माइन सां गॾिजी पाणी भरण जे लाइ वही आया जंहिंमहिल खूह ते मुंहिंजो पुछण किनारे ते मुंहिंजो पुछण पाणी हेठां बुड़ करे मथे निकितो आहे चवे थो सल्ले अला करीमिना सल्ले अला मुहम्मद पानी मां आवाज आयो ओ असांजे हबीब जी अम्मा अज छो न आऊं मथे थी अचां जो तुंहिंजे पेट में मुंहिंजो हबीब मोहम्मद करीम आहे पानी भरियो आ पोइते हटी आ पानी हेठ लही वियो आ अम्मा आमना थी फरमाए माइन मूंखे जो आमना हिकिड़ो मिंट अॻिते थी तुंहिंजे करे असीं पाणी भरे वेठूं वरी अॻिते थी आहियां ॻोठ जे माइन पाणी भरियो आ पाणी भरण खां बाद में अम्मा आमना थी फरमाए कपिड़ो हूंदो आ जेको दिले जे हेठां रखियो वेठो आहे मुंहिंजे महबूब जी अम्मा थी फरमाए उनखे सैनू चयो वेंदो आहे उनखे मूं मथे ते रखियो आहे मथां मूं दिलो रखियो आहे दिले में पानी आ हलण शुरू थे आहियां ज़रूर माण्हू खे वज़न महसूस थींदो आहे किलो ॾेढ जो 2 किलो जो दिलो आहे अंदर 5 किलो जो पानी आहे वज़न महसूस कान थी कयां हथ जो लॻायां त कपिड़ो बि पियो आहे सैनू बि पियो आहे दिलो बि आहे भला पाणी कोन्हे हथ थोरो मथे कयमि पाणी बि पियो आहे सोच में पइजी वियसि चकर छा आहे अम्मा आमना थी फरमाए के भी आवाज आयो ओ आमना मिठड़े मोहम्मद करीम जी अम्मा तुझे दिले जे हेठा अल्लाह जे मलाइक जो पर्रा उन मुस्तफा जे सदके में तुझे मथा असां वज़न दुनिया जा बार माफ़ फरमाए छॾिया आहिनि
अम्मा आमना थी फरमाए मुझो महबूब 12 रबीउल अव्वल वाली रात खुटण वारी आ डी थियण वारो आ रात अर्ज कयो मुझा मौला रात में अचे दुनिया शान गाए तो वाह रात तुझा भाग मुस्तफा तो में आयो डी तो चवे मुझा मौला मेहरबानी कर मुझो महबूब डी में अचे क़यामत ताईं मुझो फख्र थी वने मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जे लाए अल्लाह से फरमायो ओ रात ओ ॾींह तव्हां झगड़ो न कयो रात राज़ी तू भी थींदी ॾींह राज़ी तू भी थींदे अहिड़ो वक़्तु हूंदो रात फुटण वारी हूंदी मुरीअ थियण वारो हूंदो बाक फुटण वारी हूंदी हल्की हल्की ऊंदाई हूंदी हल्की हल्की रोशनी हूंदी ओ रात ॾींह तव्हांजो महबूब तशरीफ़ वठी ईंदो थियो भी इया रात फुटण वारी आ उदाही खत्म थियण वारी आ बाक फुटण वारी आ अछाण ज़ाहिर थियण वारी आ तुझो मुझो प्यारो हबीब अम्मा जी झोली में तशरीफ़ वठी आयो आहे झूलो चंद्र झोलीअ में चो सुभान अल्लाह खुदा मदीने पाणू पटई चो सुभान अल्लाह झूलो चंद्र झोलीअ में चांदाण थी खुदा जे खुदाईअ में खुशबू जी सुरहान ते लबे लाली लगल चो सुभान अल्लाह मुझे महबूब जो गुस्ल मुबारक भी थियला जो सुभान अल्लाह मुझे हबीब जे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखिन मुबारक में सुरमो मुबारक भी पाताला जो सुभान अल्लाह मुझे हबीब जो खुतनो मुबारक याने तोहर मुबारक भी थियला जो सुभान अल्लाह मुझे हबीब जे वारन मुबारकन के फड़ी भी दिलल्ला मुझे महबूब जे वारन मुबारकन के तेल भी लगला विचा सीध निकला जो सुभान अल्लाह तो उहा गुलाम नबी मैसर तो चवे झूलो चंद्र झोलीअ में चांदाण थी खुदा जे खुदाईअ में खुशबू जी सुरहान ते लबे लाले लगल अखियों कुदरती कजल मुझी रमज रखल ये सिंगार सब दातर दिना आयो मोहम्मद घर आमिना सुभान अल्लाह लुडे लुडे पी गो पियो पानी बिना लुडे लुडे पी गो पियो पानी बिना आयो मोहम्मद घर आमिना अम्मा दाई हलीमा जो वाक़ियो न ॿुधायां त ना इंसाफ़ी थी पवंदी अम्मा दाई हलीमा हली आया जो सुभान अल्लाह ताइफ जो औरतूं आयूं वॾेरनि जा ॿार खणी वियूं पर इहा उन्हनि खे ख़बर कोन हुई रहमत वारो नबी सादड़ी बांधड़ी हलीमा पंहिंजी अम्मा खे क़बूल करण जे लाइ खीर प्यारण जे लाइ ॿियनि खे क़बूल कयो कोन्हे पियो उहा सादड़ी बांधड़ी कमज़ोर बांधड़ी मुंहिंजे महबूबनि क़बूल फरमाई आहे अम्मा हलीमा थी चवे आई आहियां अम्मा आमना खे मूं अर्ज़ कयो बचड़ो मूंखे ॾेखार मां मथां आई आहियां मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कपड़ो ढकियल हुयो सुजाग आयो अबा न सुजाग न आयो यार जेको सुजाग आयो जो सुभान अल्लाह हाणे बस जल्दी तव्हांजी जान छॾिया थो मां महसूस कयां थो थकी पिया आहियो ई पुराना पोड़ा फकीर मुझे साथ ॾियनि था नौजवान चवंदा मुलो जान छॾे ॾियण कुर्सी उन्हनि जी आहे मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा दाई हलीमा जे मल वेझे आई आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुहिणो लिबास पातला मुझे महबूब जे मथां जे मल कपड़ो हटायो आ अम्मा हलीमा थी चवे त मुझो महबूब जी शान जे मुताबिक मुस्कुराए रहिया आहिनि अम्मा हलीमा थी चवे मूं आस्ता जे मुझे महबूब जे चेहरे मुबारक ते जे मल मुझी नजर पई आ त पीर मेहर अली दां कई आ इस सूरत नू में तो सुभान अल्लाह इस सूरत नू में जाना खा जानन के जाने जहाना का सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तू शाना सब बढ़िया
सुभान अल्लाह मा अहसनक मा अकमलक मा अजमलक किथे मेहर अली किथ तेरी सना मुश्ताक अखी किथ जाड़िया रोज़े वारे जो शेर न पढ़ा तो ठहे ही कौन तो चवे रोज़े वारो फरमाए ता घोरा ही जहान पुणहू घोरे घोरिया पलक पिया साण जे मूसरे जे दियो अम्मा हलीमा थी फरमाए मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक जे मल मुंह खोलियो आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं अखियूं मुबारक जे मल खोलियो आहिनि त मुझे महबूब जे अखियुनि मां नूर मुबारक निकितो आ जेको सतन आसमाननि ॾे क्रॉस करे वियो आ शाह साहब फरमाए तो खणी नेण खुमार मां वाह अब्दुल लतीफ बिटाई जो सुभान अल्लाह खणी नेण खुमार मां जाके नाज नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा दतियूं दाइब थिया देखी दे दिलबर पोए झको जो जोहर जानिब जे जमाल से चंद्र तुझी जात जो सुभान अल्लाह चंद्र तुझी जात पाण्या न मापनी असां तू सोझरो मजरात मुझो सजन सदाई सोझरो अम्मा हलीमा थी फरमाए हबीब के खयो आ जो सुभान अल्लाह रहमत वारे नबी के सीने सां लगायो सीनो मुझो बर्फ का वधीक थधो थी वियो आ खीर मुझे थड़न में अची वियो आ सॼे पासे हबीब के खीर प्यारियो आ वाह रहमत लिल आलमीन तुझे अदल ता कुर्बान वञे वहाबी चवनि था मुस्तफा करीम के दीवार जे पुठियां जी भी ख़बर काने का पर रहमत वारो नबी अचे तो दुनिया वारनि के ॾेखारे जो त इंसाफ़ ही करे ॾेखारबो आहे मुझे महबूबन सॼे पासे खीर मुबारक पीतो जंहिंमहिल सॼ खॿे पासे अम्मा हलीमा थी करे रहमत वारे नबी फरमायो दिले हाल सां ओ हलीमा मुझी अम्मा मां बिन्नल्लाह यअमुर बिल अदल वल एहसान रब करीम के अदल जे ला मोकलियो आ एहसान करण जे ला मोकलियो आ तो सां गॾु मुझो ॿियो भी भाव आ जेको काफ़ी ॾियण का वेचारो उन्यारो आ उ तुझे खीर जे ला तड़पी रहियो आ ओ मुझी अम्मा तो में खीर कोन हुयो मुझे सदके रब करीम तुझे मता मेहरबानी कई आ ओ अम्मा हलीमा इहो ॿियो जेको हिस्सो आ इहो हक़ मुझे भाउ जो आहे उन्हे के प्यार जा अम्मा हलीमा खुशी में मापे कोन थी खीर प्यारे जे मल वापस आई आ हुन नंढड़े के भी खीर प्यारियो आ दाची दे नजर करे त दाची में खीर अची वियो आ हारिस भी खीर पीतो आ टे ॾींहं खां बाद में मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मोकल वठी अम्मा हलीमा खां अम्मा आमना खां जंहिंमहिल मुझे महबूब के खणण जे लाइ जंहिंमहिल रवानी थई आ आई आ मुझे महबूब विच में वेठो आ अॻियां हारिस आ दाची जे मथां जंहिंमहिल सवार थिया दाची उथण खां जवाब ॾेई छॾियो दाची चयो ओ हारिस तोखे ख़बर ना है तोखे अकुल ना है तो मुझे मथा कंखे तो सवार कयो आ ही तो वो मुझो हबीब आ जंहिंजे सदके अल्लाह ताला मुझे मथा भी मेहरबानी फरमाई आहे अदब ईअं तो चवे ओ हारिस सुहिणे खे अॻियां विहार जो सुभान अल्लाह मिठड़े के तू अॻियां विहार मुझे महबूब के अॻियां विहार हुयो आ दाची उथी आ उथण खां बाद में काबे दे मुंह करे सजदो करे ते चवे थी अस्सलामु अलैका या सय्यदल अव्वलीन अस्सलामु अलैका या सय्यदल आखिरीन ओ मुझा महबूब अव्वलन जा सरदार अस्सलामु अलैका या सय्यदल मुरसलीन ओ पहरन जा सरदार जो सुभान अल्लाह
ओ रसूलन जा सरदार चो सुभान अल्लाह। ओ अस्का क़यामत ताईं ईंदड़ वारन जा सरदार तुझे मता सलाम होजे। दाची उथिया जेके 3 ॾींहं मायूं अॻ में रवानो थी चुकियूं हुयूं उन्हनि खे दाची क्रॉस करे जंहिंमहिल अॻिते रवानी थी आहे अम्मा हलीमा के चवन थियो ओ हलीमा दे ख़बर सवारी मटाई आ। दाची तुझी कमजोर तू पाण कमजोर तुझी उठड़ी कमजोर तुझो मुड़स कमजोर छा गाला। अम्मा हलीमा थी चवे दाची भी सागी आ हलीमा भी सागो आ अब्दुल्ला भी सागो आ हारिस भी सागो आ पर अज नौ आ बचो आ जेको बिनी जहान जो सरदार रहमत लिल आलमीन आ उन जे सदके मेहरबानी तई आहे। तद असी चवंदा आहियूं सारे जग में जानिब ले जिन सार थी विया मुहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। कटियो कुतुब तारा बती चाह बिजली मुहम्मद मिठे जी तिखी तेज तजल्ली चना चल तरफ जे चमकार थी विया मुहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। उठी बूंद बरसात बरसन बहारूं पखी पाण में कल पे बोलियो बजारियो टिड़िया गुल गुलाबी जो सुभान अल्लाह टिड़िया गुल गुलाबी से गुलजार थी विया मुहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। वठण खैर खैरात मिस्कीन आया गमन के मिटाइण गमगीन आया। वठण खैर खैरात मिस्कीन आया गमन के मिटाइण गमगीन आया। दिलबर जे आए से दीदार थी विया मुहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। हथ लोडे मुझे मुस्तफा जी मौज सारे जग में जानिब लजिन सार थी विया। अजी हथ खड़ो क़यामत जड़ी इन्हनि सब के बेड़ा ही पार थी वेंदा। सारे जग में जानिब लजिन सार थी विया मुहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। उन हबीब जे आला जी फरमायो या अय्युहन्नास कल जाअकुम बुरहान मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। ए इंसानो तवां दे मुझो महबूब मौजज़ो बनजी आयो। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।